अच्छा व्हाट्सएप तो अॼुकल्ह हर कोई यूज़ कंदो आहे, मतिलबु व्हाट्सएप हाणे असांजी डेली रूटीन जो हिकिड़ो पार्ट ई आहे। अच्छा त व्हाट्सएप हाणे जेके माण्हू यूज़ कंदा आहिनि न, हुननि जा बि हिकिड़ा टाइप्स हूंदा आहिनि, मतिलबु हुननि जो व्हाट्सएप यूज़ करण जो हिकिड़ो पैटर्न हूंदो आहे। अच्छा व्हाट्सएप ते असां सभिनी जा ग्रुप्स बि ठहियल आहिनि, मतिलबु असांजे फ्रेंड्स जो ग्रुप हुजे या ऑफिस कलीग्स जो ग्रुप हुजे या असांजे सावरनि जो ग्रुप हुजे या वरी हुनजो जेको छा चइबो पंहिंजो पेकनि जो ग्रुप हुजे, सभिनी जा ग्रुप्स ठहियल आहिनि व्हाट्सएप ते। त व्हाट्सएप यूज़ करण बि न माण्हुनि जो पंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे। त मां तव्हांखे हुननि माण्हुनि जा टाइप्स ॿुधाईंदुमि। स्टार्टिंग में टाइप 1। ओके, सो फर्स्ट टाइप में उहे माण्हू ईंदा आहिनि जेके सुबुह सां उथी व्हाट्सएप खोलींदा आहिनि। मतिलबु माण्हू सां दुकान ते वेंदो त शटर खोलींदो त दुकान खुलंदो, त हे माण्हू व्हाट्सएप खोलींदा आहिनि त हिन जो पहिरियों सुबुह मैसेज ईंदो हमेशह, ऐं ॿियो कोई मैसेज न ईंदो, हिकिड़ो ई मैसेज ईंदो गुड मॉर्निंग जो। उहो मैसेज बि न ईंदो, इमेज ईंदी हुन इमेज ते कॾहिं गुल ठहियल हूंदा, गुलनि जे अॻियां लिखियलु हूंदो गुड मॉर्निंग, या कंहिं परमात्मा जी मूर्ति लॻल हूंदी हुन लिखियलु हूंदो गुड मॉर्निंग, या कंहिं गुरु ज्ञानीअ काई वरी भाषण जी काई लाइनियूं लिखियलु हूंदी हुन ते लिखियलु हूंदो गुड मॉर्निंग, पर मैसेज पक्का ईंदो गुड मॉर्निंग हुननि जो। हिननि जो मैसेज कॾहिं फेल न थींदो आहे, डेली सुबुह तव्हां वटि मैसेज ईंदो हुननि जो गुड मॉर्निंग जो। ऐं थोरे टाइम खां पोइ जंहिंमहिल तव्हां पंहिंजी गैलरी खोलींदो न, त 90% फोटो गुड मॉर्निंग जा ई हूंदव, ऐं 90% ते जेकी फोन जी मेमोरी आहे न इन्हनि जे इमेजेस सां हली वेंदी आहे। उहे गुड मॉर्निंग वारा बि न क्रिएटिव हूंदा आहिनि, अलॻि अलॻि डेज़ ते अलॻि अलॻि फोटो मोकिलींदो। मतिलबु संडे जो हूंदो त संडे जो स्पेशल मॉर्निंग वारो मैसेज हूंदो, वरी नेक्स्ट डे मंडे आहे ऑफिस वञिणो आहे त हुनजो अलॻि सां मैसेज ईंदो गुड मॉर्निंग जो, पर हूंदो गुड मॉर्निंग इज़ कॉमन। नेक्स्ट इज़ टाइप 2। टाइप 2 में उहे माण्हू ईंदा आहिनि जेके व्हाट्सएप ग्रुप में सिर्फ़ु पज़ल्स या त रिडल्स मोकिलींदा, आंसर पाण खे बि न ख़बर हूंदा अथनि हुननि जा, बसि हिकु ग्रुप मां ॿिए ग्रुप में फॉरवर्ड कंदा क्वेश्चन्स। सपोज हिन मां आंसर मिली आहे त हुन ग्रुप में आंसर मोकिलींदा, हितां कुझु मिलियो त टे ग्रुप में आंसर मोकिलींदा। अच्छा हुननि जे करे न ग्रुप एक्टिवेट थी वेंदो आहे, मतिलबु मे बि माण्हू न ॻाल्हाईंदो हुजे ग्रुप में, पर आंसर ज़रूरु मोकिलींदो हुननि जो। अच्छा त सपोज कंहिं क्वेश्चन अगरि आंसर नथो मिले त जाम सियाणा आहिनि जेके गूगल ते वञी सर्च कंदा आहिनि आंसर ऐं ग्रुप में मोकिलींदा आहिनि। त हुन खां पोइ चाहे क्वेश्चन मोकिलियो, तव्हांखे ताड़ियुनि जी इमोजी मोकिलींदो, करेक्ट चवंदो, एप्रिशिएट कंदो, भले ई पाण खे आंसर न ख़बर हुयसि, पर हाणे जेको आंसर तव्हां हुनखे ॾिनो उहो ॿिए ग्रुप में फॉरवर्ड कंदो, पंहिंजी तारीफ़ वठंदो। माण्हू जाम कलाकार आहिनि। नेक्स्ट इज टाइप 3। टाइप 3 में उहे माण्हू ईंदा आहिनि न जेके सॼे खानदान जी बर्थ डेट ऐं एनिवर्सरी डेट यादि हूंदी आहे। 12 थिया न ऐं तव्हांजो नालो ग्रुप में अची वेंदो आहे, हैप्पी बर्थडे फलाणो। अच्छा त हुननि जो हिसाब किताब छा आहे न, सपोज हाणे कंहिंजो अॼु बर्थडे आहे राति जो 12 बजे, तो तकिड़ो दुकान बंदि कंदा, सवेल दुकान बंदि कंदा, अधु कलाक तकिड़ो रोटी खाई करे फ्रेश थी करे वञी वेहंदा बटन दबाइण लाइ। जीअं ई 12 थिया न दबाएसि बटन, हैप्पी बर्थडे फलाणो। हुन खां पोइ सभु शुरू थी वेंदा, हैप्पी बर्थडे मामी, हैप्पी बर्थडे चाची, हैप्पी बर्थडे हे, हैप्पी बर्थडे हो। ऐं सिंपल बि न, हुन सां गॾु पक 500 ऐं 600 स्माइलियूं हूंदियूं आहिनि गॾु, गुलनि जूं, गिफ्ट बॉक्सयूं, ताड़ियुनि जूं। जंहिंजो वरी बर्थडे हूंदो न, भले साल जा 364 ॾींहं ग्रुप में वेठो मैसेज कंदो, पर जंहिंजी बर्थडे आहे न हुन कॾहिं मैसेज रिप्लाई न कंदे, उहो वेट कंदो आहे सॼो ॾींहुं सभु विशेस अची बि आहिनि, एंड में चवंदो थैंक यू ऑल फॉर ए लवली विशेस। अच्छा त टाइप 4। टाइप 4 में उहे सभु माण्हू ईंदा आहिनि जंहिंसां तव्हांजो कॉन्टेक्ट हुजे न हुजे, भले तव्हां हुन सां सॼो साल न ॻाल्हाईंदा हुजो, पर कोई फेस्टिवल हुजे न हुनजो मैसेज पक्का ईंदो आहे, होली हुजे दिवाली हुजे। ऐं सिंपल मैसेज न, 1.5 पेज जो मैसेज ईंदो, सभिनी खे कॉमन उहो ई मैसेज मोकिलींदा आहिनि। उहो मैसेज खणंदा भले नेट ताईं आहिनि, पर एंड में कॉमा ॾेई करे पंहिंजो नालो पक्का लिखंदा आहिनि। अच्छा टाइप 5। टाइप 5 में उहे माण्हू ईंदा आहिनि न जेको ख़ाली हिकिड़ो ई कमेंट कंदा आहिनि, उहो आहे नाइस। कोई फोटो मोकिलियो, नाइस। कोई टेक्स्ट मोकिलियो, नाइस। जोक मोकिलियो, नाइस। काई स्टोरी मोकिलियो, नाइस। अच्छा नेक्स्ट टाइप में उहे माण्हू ईंदा आहिनि जेके ग्रुप में हाय मोकिलींदा आहिनि, भले ई हुननि खे रिप्लाई कोई न कंदो आहे कॾहिं बि, पर हिम्मत करे न हर थोरनि ॾींहंनि में हाय मोकिलींदा ई आहिनि। उहे हिन ई आसिरे में हूंदा आहिनि कॾहिं कोई हाय जो रिप्लाई करे।